अस्सलाम वालेकुम दोस्तों। काफ़ी दोस्तन खे परेशानी हूंदी सिंधी टाइप करण जे लाइ को कीबोर्ड सही न मिलंदो हूंदो या काफ़ी अहिड़े हूंदा जेके परेशान हूंदा कीबोर्ड जे लाइ। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलुमि तव्हां सिंधी कीबोर्ड कीअं डाउनलोड कंदा ऐं उनजी मुकमिल त उन सिंधी कीअं ऐड कजे ऐं इहा सभु शइ तव्हांखे मां ॿुधाईंदुमि। सभ खां पहिरियां प्ले स्टोर में ईंदा। प्ले स्टोर में ही कीबोर्ड सर्च कंदा। माइक्रोसॉफ्ट स्विफ्ट कीबोर्ड, ये मथा लिखे माइक्रोसॉफ्ट स्विफ्ट कीबोर्ड। मूं वटि ऑलरेडी इंस्टॉल आहे, मां पाण इहो यूज़ कंदो आहियां। इहो डाउनलोड करे उन खां बाद में ई लैंग्वेज ते ईंदा। ये ॾिसो मूं वटि 3 लैंग्वेज आहिनि, हिकिड़ी इंग्लिश आहे, सिंधी आहे ऐं उर्दू आहे। हाणे तव्हां हिते सर्च कंदा, सिंधी सर्च कंदा, हीअ ॾिसो सिंधी अरबिक इहा कंदा, इहा मुकमिल सिंधी आहे। अच्छा, अगरि उर्दू बि टाइप कंदा त पोइ हीअ उर्दू बि अचे थी। दोस्तों हिन में काफ़ी पर्सनलाइजेशन आहे, कस्टमाइज़ कयोसि तव्हां पंहिंजो थीम वग़ैरह या कस्टमाइज़ ते तव्हां पंहिंजी तस्वीर बि रखी सघो था थीम ते। ऐं हिन में पंहिंजा बिल्टन थीम भी आहिनि काफ़ी, जेके डाउनलोड करे माण्हू रखी सघे थो। दोस्तों तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं त हिन में लैंग्वेज कीअं चेंज थींदी। स्पेस वारे बटन खे स्वाइप कंदा उर्दू, स्वाइप सिंधी। हिन में तव्हांखे कुझु लिखी बि ॾेखारिया हूंदा। वॾी ॻाल्हि इहा आहे, हिन मथां सजेशन बि ईंदी आहे। ॾिसो न, मां लिखंदो पियो वञा त मथां अचंदो पियो वञे, हीअ ख़ुशि आहियो, मौला सलामत रखे तव्हांखे। जेतिरो बि टाइप कंदा वेंदा न मथां सजेशन ईंदी वेंदी आहे। तमामु बहितरीनु कीबोर्ड आहे, ट्राई ज़रूरु कजो। इन में लेआउट वग़ैरह इहे सॼी तव्हां सेटिंग पंहिंजे मुताबिक़ रखिजो, छो जो हीअ त मुंहिंजे मुताबिक़ रखियलु आहे। उन जे हिसाब सां तव्हां पंहिंजी हिन में ऐड कजो जेका बि कयोसि। काफ़ी सारी आहे, काफ़ी सेटिंग आहिनि। तमामु बहितरीनु कीबोर्ड आहे, इस्तेमालु ज़रूरु कंदा। हिकु दफ़ो ट्राई करे ॾिसिजो। उम्मीद आहे वीडियो पसंदि आई हूंदी। चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं वरी कंहिं ॿी वीडियो में। दोस्तों दोस्तों ॿी ॻाल्हि त अगरि तव्हांजो मोबाइल सां रिलेटेड कंहिं बि क़िस्म जो कमुकारु आहे, को बि मसइलो मसाइला आहे, उहो असांखे कमेंट में ॿुधाइजो। इंशाल्लाह कोशिशि कंदासीं असां वीडियो ठाहे उहो अपलोड कयूं। मतिलबु मोबाइल जी का शइ ख़राब थी वञे या का सेटिंग ख़राब थी वञे या का शइ का एप्लीकेशन आहे उहा डाउनलोड नथी थिए या का एप्लीकेशन आहे उहा इंस्टॉल नथी थिए, जीअं GB व्हाट्सअप वग़ैरह आहे उहा, त पोइ उहो बि तव्हांजो मसइलो इंशाल्लाह हल कंदासीं, कोशिशि कंदासीं जेके बि दोस्त आहिनि।